खिपरो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसात जो पानी निकाल न थियण सबबि खिपरो जे रवासियुनि जा कचा घर ढही पट पइजी विया आहिनि। खिपरो जे सांगड़ रोड ते अवामी कांटे जे भरिसां वेठल कोली बिरादरी जे घरनि मां पाणी निकाल न थियण सबबि ॿोॾि मुतासिर रोड ते वेठल कंहिं मसीहा जे इंतज़ार में। इन मौक़े ते हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त जी सर, बरसात जे मुतासिरनि में असांजा घर किरी विया आहिनि ऐं जेको असांजा ॿार बचा आहिनि अॼु असां भिटनि में रवाना करे छॾिया आहिनि। जेको बि असांजे वोट जे तरफ़ां जेको बि पके पीर जे असां तरफ़ां वोट ॾिना आहिनि हाणे वोटनि जे टाइम असांखे साईं साईं कंदा आहिनि। हाणे जेको असांजा घर किरिया आहिनि इन पासे जेको घर किरिया आहिनि बरसात जे मुतासिरनि में घर सभु किरी विया आहिनि। जेको सामान हो उहो सभु अंदरि ढही वियो आहे। असां पाण ग़रीब माण्हू आहियूं। जेको वोटनि जे टाइम असांखे साईं साईं कंदा आहिनि हाणे त असांखे चवंदा आहिनि की अवां आयो केरु, असां आयो केरु असीं इन वक़्तु उहो वक़्तु जेको ॾिसे माना जेको असां वोट ॾेई हिननि खे मथे चढ़ायूं अॼु असांखे चवनि था त अवां आयो केरु। इहो न न केर बि कोन आहे, न को पीपी न को कुझु बि कुझु कोन, छो त असां ग़रीब माण्हू आहियूं। हरेश भाउ पंहिंजा घर किरी विया आहिनि। असां पाण वञूं पिया मुराड़ी वारी साइड ते ही ॾिसी वठो भले पाणी जाम बीठो आहे, असांजी मदद कनि जेको पाणी कढाए ॾिए असांखे। किरी विया आहिनि सर, ॿार बच्चो असां कढी भिट में, हाणे असांखे केरु पुछा करे कोन थो। वोटनि वारे टाइम ते साईं साईं कनि था जेको हाणे असांखे केरु धणी कोन थो थिए। उन हिसाब खां हाणे जेको केरु कोन आयो आहे, केरु कोन आयो आहे। असांजे घर किरनि जो त असीं रोड ते वेठा हुआसीं, घर पिया किरी विया आहिनि, असां घर पिया ख़ाली थी विया आहिनि। जीअं त असां ॿ वेठा आहियूं रोड ते हींअर, असांजी मदद कहिड़ो केरु पियो कोन्हे, असांखे कैंट मिले का शइ कोन्हे, असांजी मदद बि कोन मिली आहे। ईअं वेठा आहियूं जेको असांजे घर ख़ाली पिया, असां 3 ॼणा घर में रहंदा आहियूं, ॿिया सभु घर ख़ाली करे विया हलिया। ऐं न असांखे मदद करण वारो आहे, असां कुझु कोन मिले, असां वेठे रोड ते ख़ाली घर ते वेठा आहियूं, घर ख़ाली घर पिया किरी विया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि जो चवणु आहे त कचा घर ढहण जे करे असां रोडनि ते वेठल आहियूं। कंहिं बि इन मुश्किल जी घड़ी में असांजी सार न लधी। कैमरामैन रहमान उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़